छा तव्हां सुबुह जो जाॻण लाइ मोबाइल फोन अलार्म इस्तेमाल कंदा आहियो? तंहिं करे इहा आदत सख़्त थक जो सबबु बणिजे थी। इहा दावा कुझु अर्सो अॻु फ्रांस में कयल हिक तहक़ीक़ में ज़ाहिर कई वई। तहक़ीक़ में मालूम थियो आहे त जेकी माण्हू सुबुह जो जाॻण लाइ अलार्म इस्तेमाल कंदा आहिनि उहे फितरती तौर ते जाॻंदड़नि जी भेट में वधीक थकिजी वेंदा आहिनि। मुताले में 450 माण्हू शामिल हुआ जेकी मुकमिल वक़्त ताईं उन जी निंड जे अरसे में मुलाज़मत कंदा हुआ, जिन में दिल जी धड़कन जी डेटा शामिल आहे। तहक़ीक़ में मालूम थियो आहे त जेकी माण्हू बटण दबाए अलार्म कलाक खे बंदि कंदा आहिनि उन्हनि जी निंड वधीक मुतासिर थींदी आहे, जॾहिं त फितरती तौर ते जाॻण वारनि खे डिघी निंड ईंदी आहे ऐं सॼो ॾींहुं घटि कैफ़ीन इस्तेमाल कंदा आहिनि। तहक़ीक़ मूजिबि औरतूं मर्दनि जे भेट में अलार्म कलाक वधीक इस्तेमाल कंदियूं आहिनि, जॾहिं त राति जो देर सां जाॻण वारनि में इहा आदत वधीक आम आहे। अमेरिका जे वर्जाइना यूनिवर्सिटी में स्कूल ऑफ नर्सिंग जी हिक तहक़ीक़ मां ज़ाहिर थियो आहे त सुबुह जो अलार्म वॼाइण सां न रुॻो दिल जी धड़कन वधंदी आहे, उन सां गॾोगॾु ब्लड प्रेशर बि वधंदो आहे, जंहिं करे फाले ऐं दिल जे दौरे समेत दिल जी बीमारियुनि जो ख़तरो वधंदो आहे। उन खां पोइ मुहक़क़नि कुदरती जाॻण ऐं अलार्म ज़रिए ज़बरदस्ती जाॻण जे असरनि जो मुतालो कयो। नतीजनि मां ज़ाहिर थियो आहे त जेकी माण्हू अलार्म सां जाॻण ते मजबूर कया विया हुआ उन्हनि जे सुबुह जे रत जे दॿाउ में कुदरती तौर ते जाॻण जी भेट में 74% इज़ाफ़ो थियो। तहक़ीक़ मूजिबि दिल जे बीमारियुनि वारा माण्हू निंड जी खोट ऐं ब्लड प्रेशर में ओचितो वाध जी भेट में वधीक नुक़सानकार असरनि जो तजुर्बो करे सघनि था। माहिरनि जो इहो बि चवणु आहे त अलार्म न रखणु घुर्जे। अलार्म जे वॼण सां इंसान पकी निंड मां अचानक उथंदो आहे, जंहिं सां जिस्म में झटका महसूस थींदा आहिनि जेकी सिहत जे लाइ वधीक ख़तरनाक आहिनि।